अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु मुंहिंजो टॉपिक आहे ताशकंद डिक्लेरेशन या ताशकंद वारो मुआहिदो। दोस्तों, ताशकंद वारो मुआहिदो 4 जनवरी 1966 ते रूस जे शहर ताशकंद में थियो, जेको इंडिया जो प्राइम मिनिस्टर लाल बहादुर शास्त्री ऐं पाकिस्तान जे प्रेसिडेंट अयूब खान जे विच में थियो। 23 सितंबर 1965 ते फायरबंदी खां पोइ अमन क़ाइमु करण जे लाइ क़दम खयां विया। हुन जी शुरूआति रूस जे मसलाती मिशन सां थी। रूस वज़ीर आज़म एलेक्सी कोसिजिन जे अपील ते हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी सरबराहनि जी कॉन्फ्रेंस 4 जनवरी 1966 ते रूस जे शहर ताशकंद में थी। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी ते केतिरनि ई ॻाल्हियुनि ते पाकिस्तान भारत जे सरबराह जंग खे रोकण जे लाइ हिकु नओं निकाती ऐलान ते सहियूं कयूं। 1965 जी जंग खां पोइ हालात जी कशीदगी खे रोकण जे लाइ ऐं रशिया मतिलबु त रूस, पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में अमन क़ाइमु करण जे लाइ इहो मुआहिदो तय करायो, जेको रूस जे शहर ताशकंद में थियो। त दोस्तों, उन में 9 नुक़्ता ठाहिया विया। ताशकंद वारे ऐलान जा 9 नुक़्ता इहे हुआ। पहिरियों हो त पाकिस्तान ऐं भारत में सुठनि पाड़ेसरियुनि वारा नाता पैदा करण जी कोशिश कई वेंदी। अक़वाम मुतहदा जे मंशूर मुताबिक़ तकरारनि जे फ़ैसिले जे लाइ ताक़त इस्तेमालु न कई वेंदी। नंढे खंड में अमन ऐं अवाम जे मुफ़ाद ख़ातिर जम्मू ऐं कश्मीर जे मसइले ते ॻाल्हि ॿोल्हि थी ऐं ॿिन्ही धुरनि हिक ॿिए खे पंहिंजे मौक़िफ़ खां आगाह कयो। नुक़्तो नंबर 2 त ॿिन्ही मुल्कनि में फ़ौजूं 25 फरवरी 1966 ताईं 5 अगस्त 1965 खां अॻु वारे मोर्चनि ते वापसि घुरायूं वेंदियूं ऐं फायरबंदी जो एहतराम कयो वेंदो। नुक़्तो नंबर 3 त पाकिस्तान ऐं भारत हिक ॿिए जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत न कंदा। नुक़्तो नंबर 4 त हिक ॿिए ख़िलाफ़ दुश्मनी वारो प्रचार बंदि करे दोस्ताना नेता पैदा करण जे लाइ प्रचार कयो वेंदो। नुक़्तो नंबर 5 इहो हो त ॿई मुल्कनि पंहिंजनि हाई कमिश्नरनि खे संदन उहिदे ते वापसि मोकिलींदा ऐं सफ़ारती नातनि में वियना कन्वेंशन जो एहतराम कंदा। नुक़्तो नंबर 6 इहो हो त इक़्तिसादी ऐं वापारी नातनि जे मवासिलात ऐं सक़ाफ़ती नातनि खे बहाल करण ते ग़ौर कयो वेंदो। नुक़्तो नंबर 7 त जंगी क़ैदी जेके बि जंग में क़ैद कया विया हुआ से वापसि कया वेंदा। नुक़्तो नंबर 8 त नाजाइज़ तरीक़े सां तुर्क वतन कंदड़नि जी बेदख़ली ऐं मुहाजिरनि जे मसइले ते ॻाल्हि ॿोल्हि जारी रखी वेंदी ऐं जंग दौरान धुरनि हिक ॿिए जूं जेके बि मिल्कियतूं ज़ब्त कयूं हुयूं उन्हनि जी वापसी ते ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। नुक़्तो नंबर 9 जेको आख़िरी नुक़्तो आहे, उन मुताबिक़ ॿिन्ही मुल्कनि सां वास्तो रखंदड़ मामलनि बाबति आला सतह ते कॉन्फ्रेंस सॾाई वेंदी। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि जे विच में वधीक मामलनि जे सिलसिले में रिथ पेश करण जे लाइ गॾियल कमीशन क़ाइमु करण जी ज़रूरत बि तस्लीम कई वई हुई। इन कॉन्फ्रेंस में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, हिन जो जेको आहे फॉरेन मिनिस्टर हुयो, अयूब खान उन टाइम सदर हुयो। इहा जेको आहे ताशकंद जे शहर में थी हुई, इन करे इनखे ताशकंद जो नालो ॾिनो वियो। ऐं जंग खे रोकण जे लाइ ऐं पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में अमन जा नाता क़ाइमु करण जे लाइ इहे नुक़्ता मतिलबु त इनखे ताशकंद डिक्लेरेशन चयो वियो हो। इहे क़ाइमु करण जे लाइ ॾिना विया हुआ त जीअं इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में अमन जा नाता क़ाइमु थी सघनि। उन वक़्तु इंडिया जो जेको आहे प्राइम मिनिस्टर लाल बहादुर शास्त्री हो ऐं पाकिस्तान जो प्रेसिडेंट अयूब खान हो। त दोस्तों, ही हुई मुंहिंजी अॼोकी ठाहियल वीडियो ताशकंद वारे मुआहिदे ते। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक, कमेंट, शेयर कंदा ऐं अव्हांजे दोस्तनि ताईं पहुचाईंदा। ऐं जेकॾहिं असांजे चैनल ते अञा ताईं नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे।